भारत जे एक नौजवान महेंद्र कुमार एडवोकेट जी पाकिस्तानी नारी संजू कुमारी सां शादी सोशल मीडिया ते ॾाढी वायरल आहे। हिंदू मज़हब सां वास्तो रखंदड़ इन जोड़े जी शादी 4 ॾींहं अॻु सखर में थी, जंहिंमें शिरकत लाइ भारत मां महेंद्र कुमार जे कुटुंब जा माण्हू पाकिस्तान पहुता। घोट महेंद्र कुमार जो वास्तो भारत जे शहर मुंबई सां आहे ऐं हू वकालत जे पेशे सां वाॻियल आहे, जॾहिं त कुंवार सिंध जे ज़िले खेरपुर जे संजू गीता कुमारी हिकु कारोबारी घराणे मां आहे। शादीअ जी तकरीब जूं कुझु वीडियोस बि साम्हूं आयूं आहिनि, जिन में कुंवार ऐं घोट खे रक़्स कंदे ॾिसी सघिजे थो। महेंद्र कुमार ऐं संजोक्ता कुमारी जो राब्तो सोशल मीडिया ते थियो, जेको मोहबत में तब्दील थी वियो। तकरीब में मुक़ामी कम्युनिटी हिंदू पंचायत सखर जे सरबराह ऐं ॿियनि शिरकत कई। जोड़ो सखर मां कराची रवानो थी रहियो आहे, जितां हू भारत रवानो थी वेंदो। शादी बाबति सोशल मीडिया ते तबसरा थी रहिया आहिनि ऐं वाहपेदार नए परिणियल जोड़े लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार करे रहिया आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk